अहिड़नि धोखेबाज़ ऐं ज़ालिमनि सां अहिड़ो ई अचणु करणु घुरिजे त जीअं धरती जा उन्हनि खे ॾिसी इबरत हासिल कनि, जीअं के केरु कंहिंखे धोखे ॾियण खां अॻु में 100 बार सोचे। तोखे अहिड़ो ई कमु करे ॾेखारींदुसि, न पर अहिड़ो ई कमु करे ॾेखारींदुसि जो 100 बार छा मिठल जे लाश खे ॾिसण खां पोइ माण्हू 1000 बार सोचींदा त छा ही उन जो लाश आहे जेको पाण खे भूमि जो किलो समझंदो। हुन जे जिस्म जूं बूटियूं बूटियूं करे कुतनि ऐं कावनि खे खाराइणियूं आहिनि। हुन जे किने वजूद खां हिन ॻोठ खे पाक करणो आहे अदा। हलतली हवेली में हुन जो कमु तमामु करे था अचूं। न न बन न, आचर लख बार बुरो सही, पर हवेलीअ मथां हमलो करे इहा मयार पंहिंजे मथां कोन खणंदो। सुभाणे धारिया त धारिया, पर पंहिंजे ॻोठ जा माण्हू बि तानो ॾींदे देर न कंदा। आचर दुश्मनी में एतिरो अॻिते निकिरी वियो जो सिंध जे ॼाइनि जी इज़त बि कान की। बाक़ी मिठल खान भॻो कोन थो वञे, उन कोए खे निकिरण ॾे ॿाहिरि। जे निड़ीअ ते नहर खे सिसीअ खां धड़ धार न कयोमांसि त मुंहिंजो नालो बि आचर न आहे। वॾे भाउ खे मारण खां पोइ हुननि असांजी भाॼाई खे क़त्ल कयो। भाॼाई ईअं सम्झो असांजी माउ हुई माउ। जे अञा बि अदा तूं हुननि सां रियात कई त मां सम्झंदुसि त तूं बाजी खान जो पुटु ई न आहीं। मिठल खान ते भरोसो करे हिकु चकर ग़लती करे चुको आहियां, ॿीहर अहिड़ी ग़लती कोन कंदुसि। पोइ हल अदा त मिठल खान खे ॿुधायूं त बाजी खान जे पुटनि सां दुश्मनी पाइण जो अंजाम छा थींदो आहे। अच्छा चाचा मानी करे वठा, खाई पो बाहर वञो। अम्मा तू मानी करे वठ, मां मोटी अची खावां थो। चाचा अजायो बाहर वञी छा कंदव, चढ़ी न वञो दुश्मननि जे वर। मां मोइस तो घोरियुसि अम्मा, जेकॾहिं न मुंहिंजे मरण सां दुश्मनी ख़त्म थिए थी त मां हाज़िर आहियां। चाचा जिद छॾियो, हींअर हू तता था वतन। जबार बि चई वियो हो त बाहर वञण जी ज़रूरत नाहे। अम्मा शौक़ खां ॿाहिरि कोन थो वञा, सुबुह लाकूं खुटको लॻो पियो आहे। मजो ऐं जबार कराची पहुता, अलाए दुश्मननि जे वर चढ़ी आहे। ख़ैर घुर चाचा ख़ैर घुर, ख़ुदा कंदो ख़ैरनि सां पहुची विया हूंदा। इहो ई खुटको आहे अम्मा, सोचियमि त वञी रेस खां पुछी अचां। जेकॾहिं कराची पहुची विया हूंदा त रेस खे फ़ोन ज़रूरु कई हूंदो। ठीकु आहे चाचा, थोरो ख़्याल सां वञिजो, जांच करे जल्दी मोटण जी कजो। हींअर दुश्मन गिजनि वांगुरु लामारा ॾींदा हूंदा। अलाह ख़ैर कंदो अम्मा, वधीक जीअं क़िस्मत। छा प्रोग्राम अदा? हलूं था ॻोठ अंदरि, ॾिसूं था त केरु असांजे रस्ते रोक थो करे। इहा ख़बर बि पए त दुश्मन घिटीअ में आ, घर में आ, या मुरागी ॻोठी छॾे भॼी आ। हलो दा, जेसि ताईं दुश्मन खे घर में घिड़ी न मारींदासीं तेसि ताईं हू घरनि खां ॿाहिरि न निकिरंदा। अचो।
पढ़ कलमो मां चवां तो पढ़ कलमो न न बन न हिनखे मारे छा कंदासीं अदा हे नांगन जो पी आहे नांगन जो हिनखे ईअं छॾे ॾियो ही त अॻ में ई मोह पियो आहे जेको साह खणंदो थो वठे न पुटनि जा लाश ॾिसी उहो साह पाण ई निकिरी वेंदुसि अदा मां चवां थो त हिनखे छॾे तूं वॾी ग़लती थो करीं दुश्मन जे कंहिं बि मर्द खे नाहे छॾणो पोइ उहे 8 सालनि जो ॿार हुजे या 80 सालनि जो पूरो हिनखे मारण सां असांजे खून जो हिसाब बराबरि कोन थींदो हलड़े पोड़ा ॾिसी था था हल हल ऐं हा ही पहिरीं मोहलत थो ॾियां वरी जे घर खां ॿाहिरि निकिते त ज़िंदा कोन छॾींदासीं जे घर में हूंदे त ज़िंदा रहंदे ऐं वञी पंहिंजे चोरंग चओ त मौत हाणे तव्हांजे कढ आहे जंहिं ॾींहुं बि साम्हूं आयो उन ॾींहुं ज़िंदा न रही सघंदो मौत खां वधीक मौत जो खौफ हूंदो आहे जेकर हिनखे मारण चाहियूं हा त हिकिड़े चक्कर मरी पंहिंजी जान छॾाए वञे हा पर हाणे रोज़ पियो मरंदो ऐं रोज़ पियो जीअंदो पिटींदो पंहिंजनि पुटनि खे जिन पीरीअ में इहो हशर करायसि कोसींदो पाण पंहिंजी ज़िंदगीअ ते त इहो ॾींहुं ॾिसण खां पहिरियां मरी छो न वियुसि अच न बन अदा काॾे तवाई थी पियो वञी ई फायर मुंहिंजे मथां हुया दी अल्लाह बेड़ो गरक कंदुनि आचरे नबू मूं पोड़े पोयां बंदूकूं खणी पिया अदा तोखे त कोन थे मारियो मिड़ई छिरक भरायो अथऊं तूं बि पुछ पुठी ते रखी वठी भॻो आ भॻो कहिड़ा कमबख्त दी नबू अची मुंहिंजे सीने ते बंदूक रखी मुंहिंजा पीर ज़ोर हा जो ज़िंदा आहियां जे मरी पई हा त ॻोठ मथां कुझु ॾमर लही पई हा छा मां ॾमर आहियां अदा मुंहिंजो मतिलब त मौत जी कंधी ते तूं वेठो आहीं जे मरी पई हा न तुंहिंजे पुटनि तां दुश्मनी जो कुझु ॾमर लही पई हा हाणे पुलिस वते थी तुंहिंजे पुटनि खे ड्रोड़ाईंदी ऐं जे तुंहिंजो खून थी पवे हा न पोइ पुलिस वरी उन्हनि खे ड्रोड़ाए हा ज़ोरावर आहीं माई ॾाढी ज़ोरावर आहीं ख़ैर त असुल घुरी कोन थी चवे थी त ॻोठ में को न को मरे ऐं तमाशो हलंदो रहे केड़ो तव्हां मरो था त पताशा विरहायो था जो आऊं वेही तव्हांजे मरण ते पताशा खावां हा ऐं ख़ुदा ख़ुदा कयो जे मरी हा न ये 3 ॾींहं कांध पंहिंजी मानी बि मूंखे पचाइणी पवे हा ये 3 ॾींहं त मुंहिंजा बर्बाद थियनि हा न ये थोरो छुटो उते रोब शाबस अथव शाबस हा तो बोतार बाबा ये आचार वारा तो सब लिका लताड़े अति निकरंदा था वञनि हाणे त चाचे जमाल ते हथार ताणिया अथनि मूंखे टपा सुभाणे ॻोठ में गिड़ी औरतुनि सां बदतमीज़ी कनि कमदार उहो ई कुझु थिए पियो जंहिंजो ख़ौफ़ हुयो ॻोठ जे चङे हुअण जे नाते मूं मथां फर्ज़ हुयो हिन ॻोठ जो अमन प्रकार रखां जंहिंमें मां नाकाम वियुसि हाणे त मुंहिंजे मौत खां पोइ हिन ॻोठ जो अमन थी सघंदो आहे बोतार बाबा तव्हांजे सिर वक़्त ॾांहुं ख़ैर हुजे बाक़ी तव्हांखे न कुझु थी पियो त मूसा ख़ान नज़र हुन ॻोठ ते आहिनि ऐं हिन ॻोठ ते कब्ज़ो अची कंदो आहे ऐं पोइ जेको थोरो घणो ॻोठ जो अमन आहे न उहो तबाह करे छॾींदो ऐं ॻोठ वारा जेको हींअर थोरे अमन लाइ बि दुआऊं पिया घुरनि वञे उहो सुभाणे हुनजे ज़ुल्म खां तंग थी मौत घुरंदा त मौत बि कोन मिलंदुनि कमदार मां आख़िरी दम ताईं ज़ोर लाईंदुसि त हिन ॻोठ जो भलो थिए बग़ैर बंदूक खणण जे अमन थिए पर जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजे दुश्मननि जे दिमाग़ में न वेठी न त पोइ हिकु खूनी रांदि खेॾंदासूं भल त रत जूं नदियूं वही निकिरनि मां रहां न रहां पर मुंहिंजो तोसां इहो वाइदो आहे कमदार त हर उन माण्हूअ खे मौत जी निंड सुम्हारींदुसि जंहिंजूं अखियूं हिन ॻोठ ऐं हवेली तरफ़ आहिरा कयो बीठियूं आहिनि बोतार बाबा इन खूनी रांदि खेॾण जी ज़रूरत ई कान पवंदी
बस रुगो आचर वारनि खे पंहिंजे हथ तां थोरो हटाइणो पवंदो। ऐं पोइ तव्हां त तव्हां आहियो, पर ग़रीब मिसकिन माण्हू ॾिसो था न, उन खे बि तव्हांजो भाउ वॾो कुझु बि न करे सघंदो। रुगो तव्हां हुकुम कयो त उन हथ नाकारा करे छॾियूं। ॼाणा पियो कमदार, ॼाणा पियो त मूसा जा वॾे में वॾा हथियार आचर वारा आहिनि। मूसा जी त शुरू खां वठी इहा चाल हुई, मीर ऐं असांखे विढ़ाइण जी, जंहिंमें हू कामयाबु थियो। घणो ई सम्झाइनि मीर वारनि खे, पर न सम्झा, ऐं मूंखे उहो ई कदम खणणो पियो जेको मूंखे न खणणु घुरिजे हा। कमदार, मां चइनि घरनि जो चङो आहियां, जे मां चाहियां न त मूसा समेत उन्हनि जे हथियारनि जा धरती तां निशान मिटाए छॾियां, पर मां अजायो खून वहाइण खां डिॼां थो त किथे सुकनि सां गॾु सावा न सड़ी वञनि। बोतार बाबा, हिन महिल आचर वारा दुश्मनीअ जे अंधे घोड़े ते चढ़ी चुका आहिनि, जंहिंजो पहिरियों नमूनो चाचे जमाल ते आज़माए चुका आहिनि। हा कमदार, हींअर आचर वारा मुंहिंजे कंहिं बि माण्हू खे बख़्श कोन कंदा। इन लाइ तूं 2-3 हथियार बंदि ॻोठ जे ॿाहिरां बीहारे छॾ त आईंदह जीअं आचर वारा हिन ॻोठ में वरी अचण जी ज़रूरत न कनि। बोतार बाबा, आउं हिकु चकर आचर सां मिलण थो चाहियां। कोन छॾींदई कमदार, कोन छॾींदई। बोतार, जिन मुड़ुसि त घोड़िस तव्हांजे सिर जे मथां, बाक़ी हिन ॻोठ जी भलाई लाइ करे हिकु दफ़ो आचर सां मिलण ज़रूर। मूंखे रुगो तव्हांजी इजाज़त खपे। कमदार, हींअर हुन सां मिलणु सही नाहे, इन करे मां तोखे मौत जे मुंहं में वञण जी इजाज़त न ॾींदुसि। जॾहिं वक़्तु आयो न त पाण ई तोखे मां ॿुधाईंदुसि। फ़िलहाल तव्हां सब्र कयो। खैराजे सिर जो खैर हुजे, बोए खे अलाए छा थी वियो। खाए ठोकिन फिथो पियो हूंदुसि वलूटो पेट में। मुर्शिद साईं जे दरगाह ते नगर त जाम हो, फुटण जो ई कोन हो। तुमो वियो पेट में हणंदो। इहो त सोचे हा मूं त जे नगर मुफ़्त जो आहे त पेट त पंहिंजो आहे। न न, जेको आयो हण पेट में, जेको आयो हण पेट में। हाणे पियो थो लोड़े। हाणे मुआ ठरी ॾिठो, खणो हाणे बिस्तरो त हलूं। हदू जी हाँ, वठो मथे मथे। हलो हाणे हलो अॻिते। मोए सां त ॾाढी हालत आहे। ॿ विखूं बि नथो खणे पियो त वरी भॼ भॼा। जे इहा हालत रहियसि त सिजल थिए ताईं बि घर कोन पहुचंदासीं। हेॾे हेॾे मुआ छितो थियो आहे छा? हाणे मोटियो आहे वरी हर हर छा थियो अथई? अरे हथ कढ, ओ खेरा जवान हथ कढ, हथ कढ। कोन थो मुड़ी, खर भरी हलण जी कर। अरे हलण छा जो, विख में मन। अरे त कम रही ईंदो।
तू वञी खॾ में पव मूंखे बिस्तरो खड़ाए त मां वञी घर भेड़ी थियां। हाँ आ वठ कहर करे छॾियईं मोए ॾाहक करे छॾियईं। वञो मोआ परे थी वियो धप कढी थई साह थो मुझे। हाय हाय सॼा कपिड़ा बि किन करे छॾियईं। 4 ॾींहं मिठाईअ जे नाले ते मिटी खाराई और न पोइ अशर न थींदो ॿियो छा थींदो। अरे हिन जो दानो बि नसीब नाहे थियो पोइ अशर न थींदो ॿियो छा थींदो। ठहियो हाणे ठहियो घणी ॾियारी न हण खड़े बिस्तरो त हलो को वाहो ॾिसी हली धोराए आए। एही धप कढी थई जो ढूंढ समझी गिझान मथां लामारो ॾियणी उथी हे खण अचे हलो अॻिते थी। मुआ पुठिते थी हवाए बि हेॾ हुजी आहे मुंहिंजो साह थो निकिरे पियो धप कई थी ढूंढ पुठिते थी हलो। खेड़ा वो मार पई खुदा जी पानी थधो आहे जॾहिं बि पाणीअ में वेठुमि त सुरसाम थी वेंदो र न। को नथो थिए सुरसाम चङी तरह धो पाण खे ॻोठ हलूं पिया सॼे ॻोठ में न हली पखेड़े पोइ माण्हू हथ खणी पिया पिटींदा मूंखे त खैरा वई पीर तूं दुआ पिनण रहंदो कंदो बवासीर जी बीमारी खयूं आई इन करे त चवां थी त चङी तरह पाण खे धो त करे न सॼे ॻोठ जे मथां बवासीर जो अज़ाब धो मुआ धो पाण खे चङी तरह धो। पांजे अबन ॾाॾनि खे कहिड़ी कुंड में लिकाए विहारिया वई ॿुधाई तो या इहो मैदानो कढी उछलियई ॿाहिरि। खानो मूं तोसां का मंदाई नाहे कई पोइ हीअ बंदूक मुंहिंजे मथां छो मदाईअ जी ॻाल्हि न कर जेके तूं कम करीं पियो सभु ख़बर आहे मूंखे मां कुझु बि कयां उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे पर मूं तोसां त को बि दोखो नाहे कयो। स्टॉप ते जेको छापो लॻो उहा जुड़ी कंहिं खईं खानो उते सिर्फ़ मां न हुयुसि पर कमदार बि तव्हांजो पीछो करे रहियो हो। मूंखे तूं इहो ॿुधाए त मुखबिरी जा घणा वठंदो आहे हाणे आहे न पेर ते जहिड़ो शिकार ओड़ो मुल जब्बार ऐं मजूअ जे सिर जो सौदो घर में थो करीं उहे मूंखे बख़ूबी ॼाणनि था मूंखे ॿुधाए नाहे निकिरंदा। असांजे सिर जो सौदो घर में तय कई यकीन कर खानो खुदा जो कसम बस कर कसम न कर
खानू मरी तो सके तो पर के कसम न दींदो तू ज़बान जो केतिरो बि कूड़ो छो न हुजी पर तुंहिंजी ज़बान ते खानू खे एतबार आहे। खानो जे तू एतबार करी थो तो जबार वारन तुझी मुखबरी करण ला मुखे ॾाढो चयो पर मुखे यार खौफ थी पियो तो जे तू बची वञी हां तो मां कोन बची सघां। सियाणो मल्ल आहीं उहे पैसा कहिड़े कम जा जेके सिर वञा आहिनि? जबार वारनि जे मुखबरी करण जा घणा वठंदे? गिदड़नि जो शिकार करण लाइ शींहं खे सहारे जी ज़रूरत नाहे पवंदी। गिदड़नि खे डर मां कढण लाइ को त हुजे। मैदान ते आया तोखे ख़बर ज़रूर ॾींदुसि पोइ तूं जेको बि ॾिनो कमु हली वेंदो। सादिक तुंहिंजी सोच खां ऐं हुननि जे सिर जी क़ीमत तोखे वधीक मिलंदो। खेरा ओ खेरा अरे मां कोन बचंदो साईं मरी वेंदो साईं मूंखे मूंखे बसि पाणीअ में वेहारे अड़े मूंसां दुश्मनी कई रे या होसे ओ खेरा ए अचाची पई कोन थो मरे पियो रुगो बस वास ॾियण जी देर आहे। सब्र कर अटे हेॾे मुंहुं कर हेॾे औरते सुरो। अरे खेरा अरे तुझे ने डाकी त मूंखे हथ ताईं पहुचायो आहे अञा घणा आहिनि मूं मथां त जरबा कंदी अरे या हथ वञ अरे वञ डॉक्टर खे वठी अचो। हिन वास खां पोइ तुंहिंजो सीउ बुखार पाण ई ख़तमु थींदो रुगो तूं 2 मिंट तरस सब्र कर।